नाज़रीन, मुबैना ऑडियो लीक्स जी जांच लाइ जोड़ियल जुडिशल कमीशन कार्रवाई रोके छॾी। जुडिशल कमीशन जे सरबराह काज़ी फ़ाइज़ ईसा जी सरबराही में 3 रुकनी कमीशन जो इजलास थियो। अटॉर्नी जनरल मंसूर ओस्मान कमीशन आॾो पेश थियो। सुप्रीम कोर्ट जो हुकुमनामो पढ़ी ॿुधायो। जस्टिस काज़ी फ़ाइज़ रिमार्क्स ॾिना त सुप्रीम कोर्ट जे क़ाइदनि मूजिबि धुरियुनि खे ॿुधी फ़ैसिलो कयो वेंदो आहे। कमीशन खे हुकुमनामे जी कापी फ़राहम कई वञे। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा चयो त छा सुप्रीम कोर्ट इंक्वायरी कमीशन लाइ को हुकुमनामो जारी कयो आहे? थोरो घणो आइन मां बि ॼाणा थो। कमीशन मामले में धुर हो, उनखे नोटिस छो न कयो वियो? जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा अटॉर्नी जनरल खां सुवाल कयो त अव्हां काल्ह अदालती कमरे में छो मौजूदु हुआ? अव्हां खे नोटिस कयो वियो हो या ईअं ई वेठा हुआ? अटॉर्नी जनरल ॿुधायो त मूंखे ज़बानी ॿुधायो वियो हो त अव्हां अदालत में पेश थियो। ॿुधणी बैदि नोटिस जारी कयो वियो। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा चयो त हिकु जज ख़िलाफ़ु इल्ज़ाम ते सिधो रेफरेंस वञे त हू सॼी ज़िंदगी लोड़ींदो रहंदो। शुएब शाहीन हिकु वकील आहे, हर वक़्तु टीवी ते तक़रीर कंदो रहे थो। असांखे कानून सेखारण जी का बि ज़रूरत न आहे। शुएब शाहीन मीडिया ते तक़रीरूं कयूं पर अदालत में अचण जी ज़हमत न कई। काज़ी फ़ाइज़ ईसा चयो त प्राइवेसी हमेशह घर जी थींदी आहे, कंहिंजे घर में झाती पाए नथो ॾिसी सघिजे। ॿाहिरि रोड ते जेकी CCTV कैमराऊं लॻल आहिनि, छा उहे बि प्राइवेसी जे ख़िलाफ़ु आहिनि? काज़ी फ़ाइज़ ईसा वधीक चयो त असां कमीशन जे वधीक कार्रवाई नथा करे सघूं। कार्रवाई जो हुकुमनामो अॼु ई जारी कंदासीं।